जुडो लॻ ॻोठ तालिब मिरणाणी जे रहिवासी हाजी यूनिस मिरणाणी संदसि पुटु रज़ा मिरणाणी सां गॾु जुडो जी सरकारी अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो 13 साला पुटु अली मोहम्मद घर खां ॿिए ॻोठ तरफ़ वञी रहियो त रस्ते में नामालूम जवाबदारनि कुहाड़ियुनि सां हमिलो करे सख़्त ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे ॻणतीअ जोगी हालत में जुडो अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां इब्तिदाई तिबी इमदाद बाद ॻणतीअ जोगी हालत में मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजे इलाज लाइ असांखे जुडो अस्पताल मां लेटर जी ज़रूरत आहे, पर जुडो RHC इंतिज़ामिया असांखे लेटर न पियो ॾिनो वञे, जंहिं सबबु पुट जो इलाज न पियो थिए। हुननि चयो त सुबुह जो मूं 6:30 बजे छोकिरे अली मोहम्मद खे मोकिलियो अयूब ख़ासि करे ॻोठना शादी वादी छोकिरी मुंहिंजी जीवन जो सामान सलो ॾियणो हुयो, मूं पाण मोकिलियो। विच में अन करे मुंहिंजे ॻोठ खां अयूब ॻोठ जे विच में अधु किलोमीटर या मुनो मीटर मुफ़ाज़िले जे विच में ॿ माण्हू फिरी आया, हिकिड़े जो बूथ ॿधल हो, हिकिड़े जो बूथ ॿधल कोन हो। इनखे धक ॿक कया, उनखे अगवा करण जी कोशिशि बि कयूं पिए, पर हुनखे हिन बि धकाया, हुननि बि धकाया, छॾाए भॼी वियो छोकिरो मोहरो। ऐं कल्ह खां पोइ असांखे रेफर लेटर ॾियण लाइ सरकारी अस्पताल जोॾे वारा नथा ॾियनि। अलाए वॾेरनि जी वंगार वाइनि पिया, डॉक्टर कोन वॾेरनि जी वंगार वाइनि पिया। असांखे कल्ह खां पोइ मुंहिंजो छोकिरो तड़पे पियो, हितां खां लेटर ठाहे पर्ची ठाहे असां ॾिनोसीं, मीरपुर दाख़िल कयोसीं सिविल अस्पताल, उते को इलाजु कोन थो थिए असांजो। हू चवंदा असांखे रेफर लेटर खणी अचो, असीं जेको सो पोइ लेटर वठो। हीउ लेटर ॾियण लाइ तयारु कोन्हे। केॾीमहिल चवंदा मीर इमरान अचे, केॾीमहिल चवंदा मीर एजाज़ लिगारी अचे, हिते को डॉक्टर आहे, को एमएल को आहे कोन को। भाउ मुंहिंजे भाउ खे कल्ह सुबुह जो तक़रीबन 6 बजे वियो पिए हिन ॿनी ते अयूब ख़ासि करे ॻोठु न वञी रहियो त नामालूम माण्हू फिरी आया हुआ, जंहिंखे धक बि लॻा आहिनि ऐं ॿांह बि टुटी पई आहे, ॿ दफ़ा ॿांह टुटी पई आहे। उन खां अलावा मथे में धक आहिनि, पेरनि में बि धक आहिनि ऐं असां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।